अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? तबियत ठीकु आहे? सफ़ा दिलि जाए। अॼु जो वीडियो को एॾो ख़ासि कोन्हे को। असां हिन वक़्तु राणीपुर में मौजूदु आहियूं। वीडियो कलाम आहे, उन जी मॉडलिंग शूटिंग हली रही आहे। हिते मूंखे शेव करण लाइ को अहिड़ी शइ सम्झ में न आई। सामान त असां मिड़े उधारो सुधारो खणी पटे सटे आया आहियूं। आइनू असांखे कोन हुयो, बसि मां दिलि में चयुमि त बसि मोबाइल खणी ऐं ॾाढ़ी पिरायूं था ऐं दोस्तनि सां बि कचहरी कयूं था। ॿियो तबियत ठीकु आहे, सफ़ा दिलि जाए। उमेदु आहे त तव्हां ख़ुशि हूंदव ऐं आबाद हूंदव। ऐं अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो मौला अली। ॾाढ़ी बि लाहींदासीं, कचहरी बि कंदासीं, भले ॾिसण वारा परेशान थी वञनि त मोबाइल मां माण्हू केतिरो कमु वठी सघनि था। ॿियो दोस्तो, ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? सफ़ा। असांजे प्यारे भाउ आमिर सुहेल जो कलाम जंहिं ते मुंहिंजी मॉडलिंग आहे, उन जी जेका आहे सा शूटिंग हली रही आहे ऐं तमामु जल्द मां उहो कलाम पंहिंजे चैनल ते ऑन कंदुसि। तव्हां दोस्त ॾिसिजो, सुठी मोट ॾिजो ऐं ॿुधाइजो त असां ग़रीबनि जी महिनत तव्हांखे कीअं थी लॻे। दोस्तों ॿियो ख़ैर आहे? सफ़ा दिलि जाए लॻी पई अथव? तबियत ठीकु अथव? जेकर तव्हां चैनल ते नवां आहियो त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। ऐं जेको नेक्स्ट मुंहिंजो वीडियो हूंदो उहो इंशाअल्लाह कंहिं दरगाह ते, कंहिं पीर ते, उनजी हिस्ट्रीअ बाबति तव्हांखे ॿुधाईंदासीं। मां चवां थो त पंहिंजे ॻोठ में साईं पीर गुडल बादशाह आहे, मथे हफ़्ते में उनजी हिस्ट्री हलाईंदासीं। जिन जिन दोस्तनि खे न आहे ॼाण, भले उहे असांजी बिरादरीअ जा ई हुजनि, बहरहाल ॼाण पइजी वेंदी। ऐं जेको असांजो हाल हूंदो, वधीक एतिरी हिस्ट्रीअ जी ॼाण न हूंदी मूंखे, पर जेका शइ मूंखे मिली इंशाअल्लाह मां तव्हां वटि उहा मां पुॼाईंदुसि। दोस्तो, भले अंग्रेज़ बि परेशान थी वञे त सिंधी मोबाइल मां कहिड़ो कहिड़ो कमु वठनि था। असां वटि त हिते बाबा मोबाइल मां असां वॾो कमु वठंदा आहियूं। हिन मोबाइल टच मोबाइलनि ते त असां अटो फ्राई बि करे खाईंदा आहियूं। ऐं जेको आहे सो अॼु ही तजुर्बो बि असां करे था ॾिसूं। थोरो मोबाइल ते सही नज़र नथो अचे। दोस्तो मां तव्हांजो वधीक टाइम न वठंदुसि। अलाह तव्हांखे ख़ुशि करे आबाद रखे। मूंखे ॾींदा इजाज़त। असां पंहिंजे तयारु थी ऐं सेट ते वेंदासीं। वॾी महिरबानी।